टंडो अल्लाह यार जे इमाम बारगाह जागीर इमाम अली रज़ा में रहमतुल आलमीन मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं हज़रत इमाम हसन अलैहिस्सलाम जी याद में तारीख़ी मजलिस ऐं जुलूस जा इंतज़ाम कया विया। रिपोर्ट मंज़ूर कालरो। हमेशा वांगुरु हिन साल बि ज़ेर सरपरस्ती सरकार क़ाइम आले मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सालाना मजलिस अज़ा ऐं मातमी जुलूस सिलसिला हज़रत रसूल खुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं शहादत हज़रत इमाम हसन इब्ने हज़रत इमाम अली इब्ने अबी तालिब अलैहिस्सलाम इमाम बारगाह जागीर अली रज़ा चंबल रोड मंगणहारन जो पाड़ो टंडो अल्लाह में सालारे काफ़िला ज़वार राशिद अली लंजवाणी ऐं संदसि फर्ज़ंद समेत ॿियनि कारकुननि जे काविशुनि सां बरपा कई वई। ख़ासि तौर बुज़ुर्ग असादार हाजी शफ़ी मोहम्मद पिताफ़ी ऐं अहल बैत जे हुबदार ज़वार परवेज़ समो जिन जो ताउन रहियो। मजलिस खां पोइ मातमी जुलूस बरामद थियो जंहिंमें ज़ियारत वास्ते ज़ुलजना बि शामिल कया विया। हिन अक़ीदत भरे मजलिस प्रोग्राम में उलमा ऐं ज़ाकिरीन ख़िताब कयो। इस्लाम जे ॿिन्ही अज़ीम हस्तियुनि जी ज़िंदगी ऐं शहादतुनि ते रोशनी विधी। जदो सिंध जे मशहूर अंजुमन शिरकत करे नुआ ख़्वानी ऐं सीना ज़नी कई, पंहिंजे मिसाली अक़ीदतमंदी जो इज़हार कयो। जुलूस पंहिंजे मुक़रर रस्तनि खां थींदो इमाम बारगाह बाबुल मुराद ऐं जामे मस्जिद अली इब्ने हुसैन चंबल रोड टंडो अल्लाह में इक़्तिदाम पज़ीर थियो। हिन मजलिस ऐं जुलूस में हर मकतब फ़िक़्र रखंदड़ जी शिरकत सां इत्तेहाद बैनुल मुस्लिमीन जो आलिशान ॾेख ॾिसण में आयो, जिन लाइ लंगर इमाम हुसैन जो पिणु बंदोबस्तु कयो वियो। हिन अक़ीदत भरे प्रोग्राम में जिन में मोमिनीन शिरकत फरमाई, अज़ादारी कई ऐं ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं, तिन सभिनी जूं जाइज़ हाजात बीबी सैयदा साइण ज़हरा मंज़ूर ऐं मक़बूल फरमाए, सवाब इज़ारिन जे अज़ीम अजर सां मुस्तफ़ीज़ फरमाए। आमीन।